ततीअ थधीअ काह काने वेल वेहण जी, मतां थिए ऊंदाह पेर न लही पिनीअ जो। सुर माधुरी जो ही बैत असांजे सिंध जी हिकु जोधी औरत ससुई जे जिदोजहद जी अलामत आहे। हुन सुख सोंझ छॾे पंहिंजे मक़सद जे हुसूल जी राह चूंडी। लतीफ़ साईं हिन जे किरदार खे असां माण्हुनि लाइ मुशले राह बनायो आहे ऐं फ़र्द, अफ़राद, मुआशिरे ऐं क़ौम जे इनफ़रादी तोड़े इज्तिमाही मक़ासद जे हुसूल लाइ ही रहनुमा उसूल ॾिनो त ज़िंदगी जहद मुसलसल जो नालो आहे, तब्दीलीअ जो पैगाम आहे ऐं इनकलाब जो गस आहे। जंहिं हयातीअ में इहे अलामतूं न आहिनि सा बेसूद, बेकार ऐं अबस आहे। हिन बैत में लतीफ़ साईं इहो ई फ़लसफ़ो सम्झायो आहे। ततीअ थधीअ काह, तती थधी, ऊंध ऐं पेर, इहे सभु अलामतूं आहिनि। ततीअ मां मुराद आहे तकलीफ़ूं, मसाइब ऐं नासाज़गार हालात, जॾहिं त थधीअ जो मफ़हूम साज़गार या सुख वारो समाज आहे। पर यारो लतीफ़ साईं इन्हनि ॿिन्ही हालतुनि में बि जिदोजहद खे जारी रखण ऐं अॻिते वधण जी तलक़ीन कनि था। ततीअ थधीअ काह कान्हे वेल वेहण जी, छो त जे ऊंध आहे जेका अलामत आहे अंधेरे जी, सा ऊंध आहे जेका असां अलामत आहे क़ब्र जे हालतुनि जी, क़ब्र जी जेका असां अलामत बि आहे त ख़राब हालतुनि जी बि। ऐं जॾहिं समाज में सुधारे जी उमेद नज़र न अचे तॾहिं पिरीअ जो पहिरीं मंज़िल जी अलामत बणिजी वेंदो आहे। हिन बैत जो हिकु ई मतिलबु आहे त हालतूं कहिड़ियूं बि हुजनि पर मक़सद ऐं मंज़िल ॾे वधण खां सवाइ ॿियो रस्तो आहे ई कोन। छो त सुस्ती फ़र्द तोड़े अफ़राद ऐं क़ौम जे लाइ निहायत हाञेकार आहे। ऐं पोइ थी सघे थो त ऊंदहि थी वञे ऐं पोइ मंज़िल जो निशानी मिटिजी वञे। हिन बैत मां सभई इहे मक़सद आहिनि। पोइ उन ते हलण वारा चाहे सूफ़ी हुजनि, सियासतदान हुजनि, समाज सुधारक हुजनि, शागिर्द हुजनि या इश्क जे मंज़िल जा सरवाण हुजनि। जे लतीफ़ जी ॿोली।